बलूचिस्तान के ॿिनि इलाइक़नि में चूंड विढ़ंदड़ उम्मीदवारनि जी ऑफिसनि ॿाहिरां धमाका 27 ॼणा मारिजी विया 42 ज़ख़्मी। पशीन में आज़ाद उम्मीदवार जी ऑफिस ॿाहिरां धमाके के नतीजे में 14 ॼणा मारिजी विया 30 ज़ख़्मी थिया। किला सैफुल्ला में JUI जी ऑफिस ॿाहिरां धमाके में 13 ॼणा मारिजी विया 13 ॼणा ज़ख़्मी थिया। बलूचिस्तान हुकूमत पारां 3 ॾींहं सोग जो ऐलान। सदर निगरान वज़ीर आज़म अनवर उल्ला काकड़ बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं ॿियनि पारां धमाकनि जी मज़म्मत। अनवर उल्ला काकड़ चयो आहे त पुरअमन चूंडूं पुरज़म आहियूं। ईंदड़ 5 सालनि लाइ मुल्क ते हुकुमरानी केरु कंदो, फ़ैसिलो सुभाणे थींदो। सुभाणे रिथियल आम चूंडुनि लाइ पोलिंग स्टेशन्स ते सामान पहुचाइण जो सिलसिलो जारी। वोटिंग वारे ॾिहाड़े सिक्योरिटी जा इंतज़ाम पुलिस ऐं रेंजर्स जा जवान संभालींदा। पाक फ़ौज बि स्टैंड बाय हूंदी। 12,85,85,760 वोटर्स क़ौमी ऐं सूबाई असेंबली जे 855 तकनि ते उम्मीदवारनि जी चूंड कंदा। सिंध में क़ौमी असेंबली जे 61 ऐं सूबाई असेंबली जे 130 तकनि ते वोटिंग थींदी। पंजाब में क़ौमी असेंबली जे 141 ऐं 297 सूबाई तकनि ते वोट कास्ट कया वेंदा। KP में क़ौमी असेंबली जे 45 ऐं सूबाई असेंबली जे 115 सीटनि ते चूंड थींदी। बलूचिस्तान में 16 क़ौमी ऐं सूबाई असेंबली जे 51 सीटनि ते वोटर्स उम्मीदवार चूंडींदा। 4 तकनि ते उम्मीदवारनि जी मौत सबबि चूंड मुलतवी कई वई। आम चूंडुनि लाइ मुल्क में 16,766 पोलिंग स्टेशन इंतहाई हसास करार। हसास पोलिंग्स ॿाहिरां फौजी जवान मुक़रर हूंदा। सिंध में 4,430 ऐं पंजाब में 5,624 पोलिंग स्टेशन इंतहाई हसास करार ॾिनियूं वयूं। खैबर पख्तूनख्वा में 4,265 हसास तरीन पोलिंग स्टेशन ते 9,000 एहलकार ड्यूटी ॾींदा। बलूचिस्तान में 1,047 पोलिंग स्टेशन इंतहाई हसास करार ॾिनल। हसास करार ॾिनल हर पोलिंग स्टेशन ते 9 एहलकार मुक़रर हूंदा। अॻूणो वज़ीर आज़म मियां नवाज़ शरीफ़ ॿीहर क़ौमी असेंबली में पहुचण ऐं चोथों भेरो वज़ीर आज़म थियण लाइ लाहौर मां मैदान ते लथल। संदसि मुक़ाबिलो PTI जे हिमायती आज़ाद उम्मीदवार यास्मीन राशिद सां थींदो। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां लाड़काणे जे क़ौमी तक NA 194 ते JUI जो राशिद महमूद सूमरो मुक़ाबिलो कंदो। NA 127 लाहौर ते पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं मुस्लिम लीग नून जे अता तालड़ विच में बि वॾो दंगल थींदो। NA 207 शहीद बेनज़ीर आबाद ते अॻूणे सदर आसिफ ज़रदारी ऐं आज़ाद उम्मीदवार सरदार शेर मोहम्मद रिंद विच में मुक़ाबिलो। JUI सरबराह मौलाना फज़लुर रहमान NA 44 डेरा इस्माइल खान तां चूंड विढ़ंदो। अली अमीन गड्डापुर ऐं पीपल्स पार्टीअ जो मरकज़ी तर्जुमान फैसल करीम कुंडी में मुक़ाबिलो थींदो। लाहौर जे क़ौमी तक NA 123 ते मुस्लिम लीग नून जे सदर शहबाज शरीफ़ ऐं जमात इस्लामी जे लियाकत बलोच विच में मुक़ाबिलो थींदो। मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज़ NA 119 तां चूंडुनि में हिसो वठी रही आहे। आज़ाद उम्मीदवार शहजाद फारूक ऐं TLP जो मोहम्मद ज़हीर संदसि ख़िलाफ़ मैदान ते लथल। इस्तेहकाम पार्टीअ जो सरबराह जहांगीर तरीन ऐं PTI जो हिमायती उम्मीदवार मलिक मोहम्मद आमिर डोगर आम साम्हूं। सिंध जी राजधानी कराची जे मुख़्तलिफ़ तकनि ते बि वॾा मुक़ाबिला थियण जा इम्कान। NA 248 ते MQM जे ख़ालिद मक़बूल जो मुक़ाबिलो आज़ाद उम्मीदवार अरसलान ख़ालिद ऐं जमात इस्लामी जे बाबर ख़ान सां थींदो। NA 246 ते जमात इस्लामी जे हाफ़िज़ नईमुर रहमान जो मुक़ाबिलो MQM जे अमीनुल हक़ सां थींदो। NA 241 ते MQM जे डॉक्टर फारूक सतार ऐं पीपल्स पार्टी जे डॉक्टर मिर्ज़ा अख्तियार बेग में वॾो दंगल। NA 239 ॾखिण में पीपल्स पार्टी उम्मीदवार नबील गबोल ऐं आज़ाद उम्मीदवार अब्दुल शकूर शाद आमो साम्हूं। NA 229 मलीर ते पीपल्स पार्टी उम्मीदवार जाम अब्दुल करीम ऐं आज़ाद उम्मीदवार वली मोहम्मद में दंगल थींदो। NA 230 मलीर ते पीपल्स पार्टी जे सैयद रफ़ीउल्लाह ऐं नून लीग जे मुज़फ़र अली शुजरा में मुक़ाबिलो थींदो। NA 231 मलीर ते पीपल्स पार्टी जे अब्दुल हकीम बलोच ऐं नून लीग जे जमील अहमद खान में मुक़ाबिलो थींदो। हैदराबाद डिवीज़न जे क़ौमी ऐं सूबाई तकनि ते बि मुख़्तलिफ़ पार्टियुनि जे उम्मीदवारनि में मुक़ाबिलो। NA 218 ते पीपल्स पार्टी उम्मीदवार तारिक शाह जामोट ऐं MQM जे नसीम सहर आमो साम्हूं। NA 220 ते MQM जे सैयद वसीम ऐं पीपल्स पार्टी जे वसीम राजपूत में मुक़ाबिलो। PS 61 टंडोजाम ते PP जे शर्जील मेमन साम्हूं JUI उम्मीदवार हाफ़िज़ सईद अहमद टालपुर बीठल। PS 60 ते पीपल्स पार्टी उम्मीदवार जाम खान शोरो ऐं GDA जे अयाज़ लतीफ़ अलीजो में वॾो दंगल थींदो। ठठे जे NA 225 ते PP उम्मीदवार सादिक मेमन ऐं नून लीग जो रसूल बख्श जाकरो मैदान ते लथल। PS 76 मीरपुर साकरो ते पीपल्स पार्टी जे अली हसन ज़रदारी ऐं TLP जे गुलाम मुस्तफ़ा कच्छीअ में मुक़ाबिलो थींदो।
NA-217 ते पीपल्स पार्टी उम्मीदवार जुल्फकार सतार बचाणी ऐं GDA जे राहिला गुल मक्सी मैदान में लथल। NA-223 ते पीपल्स पार्टी जो रसूल बख्श चांडियो ऐं GDA जी फहमीदा मिर्ज़ा आमो साम्हूं। NA-222 ते PPA जो गुलाम अली टालपुर ऐं GDA जो हुसैन बख्श टालपुर मैदान ते लथल। PS-70 टंडो बागो में PPA जो अरबाब अमानुल्ला ऐं GDA जे हसनैन मिर्ज़ा में वॾो दंगल। जामशोरे जो क़ौमी तक NA-226 ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार मलिक असद सिकंदर ऐं GDA उम्मीदवार सैयद मुनीर हैदर शाह में दिलचस्प मुकाबले जा इम्कान। सूबाई असेंबली 7 जे तक PS-77 ते PPA उम्मीदवार सैयद मुराद अली शाह ऐं GDA उम्मीदवार रोशन बुरड़ो में मुकाबलो थींदो। दादू जे NA-228 ते पीपल्स पार्टी उम्मीदवार रफ़ीक जमाली ऐं GDA पारां करीम अली जतोई मैदान में लथल। कैन शाह ऐं मेहर जो क़ौमी तक NA-227 ते पीपल्स पार्टी उम्मीदवार इरफान ज़फ़र लिगारी ऐं GDA उम्मीदवार लियाकत जतोई विच में वॾे मुकाबले जा इम्कान। कैन शाह जी सूबाई सीट PS-80 ते पीपल्स पार्टी उम्मीदवार अब्दुल अज़ीज़ जोनेजो सां GDA उम्मीदवार करीम जतोई जो मुकाबलो थींदो। लाड़कानी डिवीज़न में 8 क़ौमी तकन ऐं 17 सूबाई तकन ते मजमूई तौर ते 33 उम्मीदवार मैदान ते लथल। लाड़कानी जे क़ौमी तक NA-194 ते राशिद महमूद सुमरो ऐं शहदाद कोट जे क़ौमी तक NA-196 ते पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जे साम्हूं नासिर महमूद सुमरो बीठल। NA-195 ते पीपल्स पार्टी उम्मीदवार नज़ीर अहमद बुगियो ऐं GDA उम्मीदवार डॉक्टर सफदर अब्बासी में मुकाबलो। PS-10 ते PPA उम्मीदवार फरयाल टालपुर ऐं JUI उम्मीदवार किफ़ायतुल्लाह उर्फ़ ताहिर महमूद सुमरे में मुकाबलो थींदो। PS-11 ते पीपल्स पार्टी उम्मीदवार जमील सुमरो ऐं GDA उम्मीदवार काज़िम अली अब्बासी आमो साम्हूं। PS-12 ते पीपल्स पार्टी उम्मीदवार सोहेल अनवर सियाल ऐं GDA उम्मीदवार मोज़म अब्बासी में चोटीअ जो मुकाबलो थींदो। PS-13 ते पीपल्स पार्टी उम्मीदवार आदिल अल्ताफ़ उन्नड़ ऐं JUI उम्मीदवार नसीर मोहम्मद में मुकाबलो। जैकमाबाद जे क़ौमी तक NA-190 ते पीपल्स पार्टी जे एजाज़ जखरानी ऐं आज़ाद उम्मीदवार मोहम्मद मियां सुमरो में दंगल। कश्मीर जे क़ौमी तक NA-192 ते पीपल्स पार्टी जे शबीर बजारानी ऐं JUI जे इब्राहिम जतोई में मुकाबलो। सखर डिवीज़न जे 7 क़ौमी ते 16 सूबाई तकन ते उम्मीदवार मैदान ते लथल। सखर जे NA-201 ते पीपल्स पार्टी उम्मीदवार खुर्शीद शाह ऐं JUI जे मोहम्मद सालेह इंढड़ में मुकाबलो। NA-200 ते पीपल्स पार्टी जे नोमान शेख ऐं GDA उम्मीदवार दीदार जतोई में दंगल थींदो। PS-24 सखर सिटी ते सैयद फरूख शाह ऐं आज़ाद उम्मीदवार मुबीन जतोई में दिलचस्प मुकाबले जा इम्कान। PS-25 सखर ते पीपल्स पार्टी उम्मीदवार नासिर शाह ऐं JUI जे अमीर बख्श उर्फ़ मीर महर में दंगल थींदो। घोटकी जे NA-198 ते पीपल्स पार्टी उम्मीदवार ख़ालिद लुंड ऐं आज़ाद उम्मीदवार मियां मिठू में दिलचस्प मुकाबले जा इम्कान। NA-199 घोटकी ते पीपल्स पार्टी उम्मीदवार सरदार अली गोहर महर ऐं JUI जे अब्दुल क़यूम हालेजवी में दंगल थींदो। PS-18 उबाड़ो ते पीपल्स पार्टी उम्मीदवार शहरियार शहर ऐं आज़ाद उम्मीदवार या मेहताब डहर ऐं मौलाना नासिर महमूद सुमरो आमो साम्हूं। PS-19 ते पीपल्स पार्टी उम्मीदवार बारी बिताफ़ी ऐं आज़ाद उम्मीदवार नादर अकमल लिगारीअ में सख़्त मुकाबले जा इम्कान। खैरपुर जे NA-202 ते पीपल्स पार्टी जी नफ़ीसा शाह ऐं GDA जे सैयद गौस अली शाह में दिलचस्प मुकाबले जा इम्कान। NA-203 ते पीपल्स पार्टी उम्मीदवार सैयद फज़ल शाह जीलानी ऐं GDA उम्मीदवार सदरुद्दीन शाह राशिदी में मुकाबलो थींदो। NA-204 ते PP जे जावेद शाह ऐं GDA जो मौज़म अब्बासी आमो साम्हूं। PS-26 ते PP जी काइम अली शाह ऐं GDA पारां इमाम बख्श फुल फोटो आमो साम्हूं। PS-31 किंगरीअ ते PP उम्मीदवार बच्चल शाह ऐं GDA उम्मीदवार राशिद शाह राशिदी में मुकाबले जा इम्कान। शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न में क़ौमी असेंबली जे 4 तकन ऐं सिंध असेंबली जे 8 तकन ते वॾो दंगल थींदो। NA-207 ते अॻूणो सदर आसिफ ज़रदारी ऐं PTI जे हिमायती आज़ाद उम्मीदवार शेर मोहम्मद रिंद में मुकाबलो। NA-208 सकरन ते पीपल्स पार्टी उम्मीदवार गुलाम मुस्तफ़ा शाह GDA उम्मीदवार ज़ैन शाह मैदान ते लथल। नौशरो फिरोज़ जे NA-205 ते PP उम्मीदवार इब्रार शाह ऐं नून लीग जे असगर शाह में मुकाबलो। NA-206 ते GDA उम्मीदवार गुलाम मुर्तज़ा जतोई ऐं PP उम्मीदवार ज़ुल्फ़कार बेहण में मुकाबलो थींदो। NA-209 सांगड़ ते PP जी शाज़िया मरी ऐं GDA उम्मीदवार मोहम्मद खान जोड़ेजो में दिलचस्प मुकाबले जा इम्कान। NA-210 सांगड़ 2 ते PP उम्मीदवार इलाउद्दीन जोड़ेजो ऐं GDA जी सैर बानो मैदान ते लथल। PS-38 सकरन ते PP उम्मीदवार गुलाम कादिर चांडियो ऐं GDA जी सैर ज़ैन शाह में दिलचस्प मुकाबले जा इम्कान। मीरपुर खास जे 2 क़ौमी ऐं 4 सूबाई तकन ते चोटीअ जा मुकाबला PP GDA आज़ाद उम्मीदवार आमो साम्हूं।
NA-211 ते पीपल्स पार्टी के पीर आफ्ताब शाह जिलानी नूनी रियासत जोड़े जो आज़ाद उम्मीदवार सैयद अली नवाज शाह विच में मुकाबलो। NA-212 ते पीपल्स पार्टी के मीर मुनवर टालपुर आज़ाद उम्मीदवार सैयद अली नवाज शाह विच में दंगल। PS 45 ते PP जे हरिराम किशोरी लाल, MQM जे डॉक्टर सफर कमाल जमाली आज़ाद उम्मीदवार सलामत लाखो मैदान ते लथल। PS 46 ते PP उम्मीदवार सैयद जुल्फकार शाह आज़ाद उम्मीदवार सैयद शुजा मोहम्मद शाह विच में दंगल थींदो। PS 47 ते पीपल्स पार्टी के नूर अहमद भुरगड़ी, GDA जे मीर अल्लाह जान टालपुर आज़ाद उम्मीदवार फैसल काछेले में मुकाबलो थियल। PS 48 ते PP जे मीर तारिक टालपुर, GDA जे अरबाब इनायतुल्ला आज़ाद उम्मीदवार जहानिया शाह में मुकाबलो थींदो। सिंध में आम चूंड लाइ सिक्योरिटी इंतहाई सख्त। रेंजर्स ऐं पुलिस पारां मुख़्तलिफ़ शहरनि में गडि॒यल फ्लैग मार्च। रेंजर्स तर्जुमान मूजिब सखर, शिकारपुर, कंबर, खैरपुर, घोटकी ऐं ॿियनि शहरनि में फ्लैग मार्च कयो वियो। कशमोर, जिकमाबाद, सांगड़ो, बावड़ो, डहरकी, कादरपुर, खानपुर, शहदादपुर ऐं ॿियनि शहरनि में भी सिक्योरिटी अलर्ट। हसास ऐं इंतहाई हसास पोलिंग स्टेशन जो भी दौरो। DG रेंजर्स सिंध मेजर जनरल अज़हर वकास पारां सिंध में अमन अमान बरक़रार रखण जो हुकुम। PIA जी इम्कानी निजकारी सिंध हाई कोर्ट में चैलेंज। दरख़्वास्त ते ॿुधणी कंदे चीफ जस्टिस अकील अहमद अब्बासी रिमार्क्स ॾींदे चयो त जॾहिं मामला संभाले नथा सघनि त इदारनि जी निजकारी करे छॾींदा आहिनि। अखियूं बंदि करे नोटिस जारी न कंदासीं। कंबर में तेज़ रफ़्तार ट्रक जो मोटरसाइकिल के टक्कर, 2 औरत फौत। हादसे में मोटरसाइकिल सवार औरत यासीन बुरडो ऐं बाबर मौके ते फौत थी विया।